चो नओं चीफ जस्टिस केरु थींदो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा अॼु राति ताईं नए चीफ जस्टिस लाइ 3 नाला मोकिलण जो पाबंद। चीफ जस्टिस जी मुक़ररी जे लाइ 12 रुकनी पार्लियामानी कमेटी क़ाइमु। नोटिफिकेशन जारी। नून लीग तरफ़ां ख्वाजा आसिफ, हसन इकबाल, शाइस्ता परवेज़ मलिक ऐं आज़म नज़ीर तारड़ शामिल। पीपल्स पार्टी तरफ़ां राजा परवेज़ अशरफ, फारूक एच नाइक ऐं सैयद नवीद कमर कमेटी जो हिस्सो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल तरफ़ां बैरिस्टर गोहर ऐं साहिबजादा हामिद रज़ा कमेटी जो हिस्सो। तहरीक इंसाफ सेनेटर अली ज़फ़र, JY सेनेटर कामरान मुर्तज़ा ऐं MKM तरफ़ां राना अंसार कमेटी में शामिल। पार्लियामानी कमेटी जो इजलास अॼु शाम तलब कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां लबनान ऐं ग़ज़ा लाइ इमदादी सामान हवाई ऐं ज़मीनी रस्ते मोकिलण ऐं इमदादी सामान पहुचाइण जे हवाले सां फ़लस्तीन, लबनान, उर्दन ऐं मिस्र में मुक़रर पाकिस्तानी सफ़ीरनि सां राब्तो वधीक बहितर करण जूं हिदायतूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त पाकिस्तानी अवाम ग़ज़ा ऐं लबनान लाइ फंड जमा कराइण लाइ वज़ीर आज़म रिलीफ फंड में वधि खां वधि हिसो वठे ऐं फंड जमा कराए पंहिंजे फ़लस्तीनी ऐं लबनानी भेनर भाइरुनि जी मदद में हुकूमत जो साथ ॾिए। वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु तलब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास में मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते वीचारियो वेंदो। इजलास में 26 आईनी तरमीम खां पोइ वारी सूरतहाल ते ग़ौर कयो वेंदो। इलेक्शन कमीशन अॼु PTI इंटर पार्टी चूंडुनि बाबति केस जी ॿुधणी कंदी। PTI बानी ख़िलाफ़ तौहीन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी बि अॼु मुक़ररु। शहदाद कोटवे छो कारे इल्ज़ाम में भाउ हथां भेण क़तल। घोट वाहिद बख्श बिरोही में जवाबदार पंहिंजी भेण साहिबा ख़ातून खे गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा, हिकु ॼणो फोत, 13 ॼणा ज़ख़्मी। पीर वसर में ट्रक ऐं मसा में टक्कर जे नतीजे में नूर मोहम्मद सोलंकी फोत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मांझंदि में कार ऐं रक्षा में टक्कर, औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। फैज़गंज वेझो 15 वाह खे वाटर कोर्स 22 वटां 25 फुट घारो, 100 एकड़ फसल पाणी हेठि। इतला बावजूद आपाश अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते घारो ॿधण में मसरूफ़। गंबट में 2 महीना अॻु वापारी सरफराज़ मेमण जी दुकान मां लॻल करोड़े रुपयनि जे धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शहर में शटबंद हड़ताल। वापारियुनि जो चवणु आहे त धाड़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे रक़म वापसि कराई वञे। पाकिस्तान न्यूक्लियर हथियारनि जे ख़ात्मे लाइ आलमी सतह ते कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे नाइब मुस्तक़िल नुमाइंदे उस्मान जदू चयो आहे त नए उभरंदड़ टेक्नोलॉजी जे जोहरी सलाहियतुनि सां ज़म थियण सलामती लाइ वधीक मुजाहरा पैदा करे रहियो आहे। फिज़ाइल मटेरियल कट ऑफ ट्रीटी जे मौजूदा पॉलिसी खे अॻिते वधाइण जो वक़्तु गुज़री चुको। जेसिताईं जोहरी हथियारनि जो ख़ात्मो नथो थिए तेसिताईं ग़ैर जोहरी रियासतुनि खे जोहरी हथियारनि जे इस्तेमाल या उन जे ख़तरे खां तहफ़ुज़ ॾियण जे लाइ क़ानूनी मुआइदो तयारु करणु इंतहाई अहम आहे। अमेरिका जे सदारती ऐं ॿियनि चूंडुनि जे लाइ टेक्सास समेत वधीक 9 रियासतुनि में वक़्त खां अॻु वोटिंग शुरू। अक्सर पोलिंग स्टेशन्स ते वोटर्स जूं क़तारूं। टेक्सास, फ्लोरिडा, ॾखण कैरोलिना, अलास्का, अर्कनसा, कोलोराडो, कनेटिकट, एडाहो ऐं उत्तर डकोटा में वक़्त खां अॻु वोटिंग थी रही आहे। अमेरिका में आम चूंडूं 5 नवंबर ते थींदियूं। डोनाल्ड ट्रंप ऐं कमला हैरिस में सख़्त मुक़ाबले जो इम्कान। ब्रिक्स जो सरबराही इजलास रूस जी नेम ख़ुदमुख्तियारी तातरिस्तान में अॼु खां शुरू थींदो।
मेंबर मुल्कनि समेत 32 मुल्कनि जा वफ़द शरीक थींदा। कौज़न शहर में कोठायल इजलास जो मौज़ू आलमी सतह ते बराबर तरक्की ऐं सिक्योरिटी मज़बूत बनाइणु आहे। इजलास में ईरान सां स्ट्रेटेजिक भाईवारी जी अहम मुआहिदनि ते सयूं थींदियूं। सऊदी अरब जे स्टेटस खे बि वाज़े कयो वेंदो। क़ौमी क्रिकेट टीम जे ऑस्ट्रेलिया ऐं ज़िम्बाब्वे दौरे लाइ मोहम्मद रिज़वान व्हाइट बॉल स्क्वाड जी कप्तानी जो मज़बूत उम्मीदवार। ऑस्ट्रेलिया ऐं ज़िम्बाब्वे जे टूर जे लाइ टीम जो ऐलान गॾु करण जो इम्कान। सऊद शादाब ऐं इफ्तिखार खे ड्रॉप करण जो इम्कान।